बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी पसे पाण खे, पाणी महबूब, पाणी खलके खूब, पाणी तालिब तिंजो, पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं सभिनीनि जे लाइ। जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम साण खणी मां मौजूदु आहियां सुबुह में राण प्रोग्राम में खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। ख़ूबसूरत मौसम ऐं हीअ ज़बरदस्त मौसम, यकीननि तव्हां बि हिन मौसम खे इंजॉय करे रहिया हूंदव। उथणु ॾाढो मुश्किल आहे, आई न्यू इट, ॾाढो उथणु मुश्किल आहे। प्रॉपर ऐं पंक्चुअल तव्हांजो जेकॾहिं स्केजुअल आहे न, टाइमली पहुचणो आहे ऐं कमकार ॾाढा फिक्सड आहिनि, त पोइ रोज़ मॉर्निंग टाइम खे मेंटेन करणु वॾो मुश्किल आहे। सुबुह जो उथी तव्हां फ्रेश थियो, तव्हां ब्रेकफास्ट तयारु कयो, उनखां पोइ पंहिंजे कमनि कारनि जी तरफ़ निकिरो, घर भातियुनि खे तव्हां ब्रेकफास्ट ॾियो। माना उहे जेके असांजी भेनरूं सभु कम ॾाढा प्रॉपर कंदियूं आहिनि, उन्हनि खे त सैल्यूट आहे। ऐं जल्दी जल्दी पाण उथंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे वर्क प्लेस ते त घटि में घटि पाण जेको आहे न टाइमली पहुची वञूं, छो त कमिटमेंट इज़ कमिटमेंट। तव्हां कमिटमेंट करे छॾी आहे किथे बि वञण जी, को बि प्रोग्राम आहे, का बि गैदरिंग आहे, त पोइ सुठो लॻंदो माण्हू टाइमली वञे, प्रॉपर उन पंक्चुअलिटी सां वञी करे पहुचे, त पोइ हमेशह हिकिड़ी माना उहा इंसान जी ज़ात जी इहा बि क्वालिटी हूंदी आहे, ख़ूबी हूंदी आहे त बाबा हीउ माण्हू टाइम ते पहुची वेंदो आहे। सो टाइम खे मैनेज करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, पर जेके माण्हू हमेशह ई रूल्स ऐं रेगुलेशन सां हलंदा आहिनि, उहे ॾाढा शानदार मूंखे लॻंदो आहे त इंसान हूंदा आहिनि, ख़ूबसूरत इंसान हूंदा आहिनि। ऐं उनखां पोइ घर में त ठीकु आहे, हिकिड़ो पंहिंजो जेको आहे न पर्टिकुलर रोल थिए थो, पर ॿाहिरि बि तव्हां जेकॾहिं सुठे तरीक़े सां हलो था, पंहिंजे इदारनि में, पंहिंजे दोस्तनि में, हर जॻह ते, त पोइ वाक़ई तव्हां ख़ूबसूरत इंसान आहियो। मोकलूं थियण वारियूं आहिनि ऐं सियारे जूं मोकलूं यकीननि जेके बि टीचिंग फील्ड सां वाबस्तगी रखनि था ऐं जेके ॿार स्कूल वञी रहिया हूंदा आहिनि, सभिनीनि खे माना इंतज़ारु हूंदो आहे। सो हाणे कुझु ॾींहंनि में तव्हांखे मोकलूं मिलंदियूं ऐं तव्हां यकीननि त सुठो टाइम ऐं ख़ूबसूरत उहो टाइम जेको आहे न ज़रूरु गुज़ारींदव। नाज़रीन, प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट नलकोपनि में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां हिसो वठिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। जेको असांजो आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहे, हुनजे इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी। डॉक्टर अब्दुल गफ़ार जुणेजो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, चीफ ऑफ HOD डेंटल ओरल डिपार्टमेंट, लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद जामशोरो। पाण सुठा शाइर बि आहिनि, सुठो लिखंदा आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि, ज़बरदस्त संदन हमेशह एक्टिविटीज़ तव्हां उन्हनि जे सोशल अकाउंट्स ते बि ॾिसी रहिया हूंदव। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॻाल्हाईंदा आहिनि, दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां ऐं लख तव्हांजूं महिरबानियूं। वॾा भाउ मुर्तज़ा मजबूर जा, उहो आसपे मामूल ईअं ई थींदो आहे, हुकुम कंदो आहे, असां अची वेंदा आहियूं। उहो हिकिड़ी सिट आहे त जेके ईंदे चवनी आ ऐं वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अङण अचिजे हुनजे। त असां सूबे में रहण जे अङण ते पहुची चुकासीं। थैंक यू सो मच। तव्हां हमेशह लबैक चई करे ईंदा आहियो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ईंदा आहियो ऐं हमेशह ख़ूबसूरत ॻाल्हियूं असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईंदा आहियूं। अव्हां जी ज़ुबानी, अव्हां जो एक्सपीरियंस ॾाढो सुठो आहे ऐं माशाल्लाह अव्हां ख़ूबसूरत इंसान आहियो, सुठा इंसान आहियो। तव्हांजूं एक्टिविटीज़ सभु ॿुधाए रही हूंदियूं आहिनि। अच्छा सर, छा एक्टिविटीज़ हलनि पियूं? त पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। हेतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ मुंहिंजे हक़ीक़त में आऊं हिकिड़ो नंढड़ो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं आहिनि। हक़ीक़त में आऊं त हिकिड़ो नंढड़ो इंसानु आहियां, पंहिंजे हिसे जो कमु कयां थो। ऐं एक्टिविटीज़ जी भेण जेतिरी ॻाल्हि आहे त एक्टिविटीज़ इंसानु आहे ई, उहो चवंदा आहिनि त हरकत में बरकत आहे। त जेकॾहिं तव्हां में कुझु करण जी सलाहियत आहे त पोइ आहे। हींअर जेके एक्टिविटीज़ आहिनि उहो मुंहिंजी नज़र में, मुंहिंजे ख़्याल में एयाज़ मेलो हिकिड़ो वॾो इवेंट आहे जेको 19 तारीख़ खां आहे फॉर 3 days। ऐं उन सां गॾोगॾु असांजी त लिखत पढ़त जारी आहे ऐं डॉक्टरी बि हले थी पई ऐं मौसम बि बदिलिजे पई
ऐं जॾहिं मौसम अॻे वारे प्रोग्राम में मूं इहो ई चयो त मौसम बदिलिजे या का इंसान जो रवैयो बदिलिजे उहो थोरो घणो इंसान लाइ ख़तरे जो कारण हूंदो आहे, हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन पैदा कंदो आहे। त सभु शयूं गॾोगॾु आहिनि ऐं मरीज़नि जो जेको जेतिरे क़दुरु आहे त मरीज़ वीचारा उहे बि हीउ वायरस जेको हले थो पियो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हुन में कफ ऐं जेको प्रॉब्लम आहे उन करे वीचारा वठिजनि था। डॉक्टर साहब असां हिते सभु जेको आहे न हिन मां गुज़री चुका आहियूं, इहो मरहलो असां मूंखे लॻे थो त असांजी टीम जेको आहे उहो पार करे चुकी आहे। अवांजो हूअं त सब्जेक्ट डेंटल एंड ओरल हेल्थ आहे, हुन ते यकीनन ॻाल्हाईंदासीं, पर ही वायरल डिज़ीज़िस जंहिं तरह पखिड़िजी रहियूं आहिनि, मौसम यकीनन तब्दील आहे त हुनजा पंहिंजा चैलेंजिस आहिनि। मां चाहींदसि त पहिरीं तव्हां आगाही तौरु कुझु ॻाल्हियूं करियो जेके असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचनि। त चवंदा आहिनि न त ॿुधंदा त घणो कुझु आहियूं, पर उहे पंहिंजी ज़िंदगी में बि उन्हनि शयुनि खे जेको आहे सो थोरो सीरियस वठंदा त यकीनन इन जेका हीअ वायरल हली रही आहे हीअ वबा हुन खां तव्हां बची सघंदा। जी डॉक्टर साहब। भेण, इंसान हमेशह ईअं आहे त तकलीफ़ुनि में पैदा थियो आहे, चैलेंजिस में पैदा थियो आहे, हुनजे इर्द गिर्द में चैलेंजिस आहिनि, अघायूं सगायूं ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहे। अवां मूंखां क्वेश्चन करण खां पहिरीं मुंहिंजी फील्ड जे बारे में मालूमात हुई त अल्हम्दुलिल्लाह मां कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट में पोस्ट ग्रेजुएट आहियां। त लास्ट जेको प्रोग्राम असां कयो सो कम्यूनिटी बेसिस जेके प्रॉब्लम आहिनि उन्हनि खे असां डिस्कस कयोसीं। त जॾहिं वायरल इन्फेक्शन आहिनि त उनजो हिकिड़ी त सीधी सही ॻाल्हि आहे त वायरल जेको इन्फेक्शन आहे उहो पंहिंजे इंक्यूबेशन पीरियड खां पोइ ख़तमु थींदो, जे मख़सूस ॾींहं आहिनि, 7 ॾींहं आहिनि, 8 ॾींहं आहिनि। पर हिकिड़ा हार्ड वायरसिस आहिनि, जीअं इहो इन्फ्लुएंज़ा ए जेको हले थो पियो, इहो हिकिड़ो हार्ड क़िस्म जो वायरस आहे। सेम उन में इहे ई कोविड वारियूं अलामतूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हांखे ॿिया सिम्पटम छॾे बि थॾे वञनि था, पर तव्हांखे जेका ड्राई कफ आहे उहो ड्राई कफ जेका आहे न भेण, उहा तव्हांखे नथी छॾे। पोइ असां ई देसी नुस्ख़नि खे रुॻो इहो आहे कहवो वहवो ऐं काढ़ो ठाहे पियूं था। बाक़ी मूं पाण बि इन मरहले में भोॻियो आहे, पर एतिरो आहे त इंसान टच में न रहे। वायरल इन्फेक्शन वारो इंसानु कोशिशि करे उहो ई जीअं कोविड में असां मास्क खे PPEs खे जेको आहे असां अवलियत ॾिनी हुईसीं, प्रोटेक्शन इज़ बेटर देन क्योर अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि, त सिंधीअ में पाण चऊं त एहतियात जेको आहे से इलाज खां बहितर आहे। त कोशिशि कजे त पाण मास्क जो इस्तेमालु कजे, हथ मिलाइण खां कोशिशि कयो, इंतिजाब कयो त हथ न टच न थिए, छो जो जॾहिं स्नीज़िंग थिए थी तव्हांजो नेज़ल डिस्चार्ज हले थो, तव्हांखे नक मां पाणी हले थो जेको हिन में गुण, त बार बार तव्हां हुनखे टिश्यू जी त उहो खणो था त पोइ वरी उहो तव्हां इन्फेक्शन ॿिए कंहिंखे ट्रांसमिट कंदो। त इहे सभु शयूं आहिनि जीअं प्रिवेंटिव मेयर्स असां वायरल ॿियनि इन्फेक्शन्स में कंदा आहियूं, तीअं वायरस में। डॉक्टर साहब, स्नीज़िंग जे दौरान इहो वायरस ॾाढो जल्दी पखिड़िजे थो। हिकिड़े रूम में मिसाल घर भाती वेठा आहियूं, 2-4 वेठा आहियूं सिबलिंग्स, ऐं हिक खे बार बार जेको ज़ुकाम थिए पियो, निछूं थियनि पियूं, उन ज़रिए जल्दी पखिड़िजे थो। डेफिनेटली तायरा भेण, हूअं उमूमन ईअं ॾिठो वियो आहे त जॾहिं असांखे कफ थिए थी, असां जॾहिं खंघूं था त खंघण सां इहो थिए थो त असांजो जेको बैक्टीरिया या वायरस जेको आहे से 6 फुट ताईं फैलिजे थो, 6 फुट ताईं। ऐं असांखे त इहा ख़बर ई न आहे त असां त पोइ चवंदा आहिनि न उर्दू में त मरता क्या न करता, त पोइ जेकॾहिं असांखे खंघि थिए थी त पोइ असां खंघण त मजबूरी थी पिया, पोइ उन महिल त पोइ उन महिल पोइ असांखे जिथे अचे थो उते असां हथ ॾियण खां बग़ैर ई खंघी था वठूं। पोइ उहो बैक्टीरिया जेके आहिनि से ऐं वायरसिस जेके आहिनि से वायरसिस खे तव्हां ॾिसो पैदा त करे सघिजे थो, पर मारे नथो सघिजे वायरसिस खे। कुझु वायरस आहिनि जिन जे लाइ वैक्सीनेशन्स आहिनि। कोशिशि कजे त फ्लू जी जेका वैक्सीन आहे उहा सीज़नली माण्हू पंहिंजी हर साल जेका आहे से लॻाराए छॾे। ऐं फैलाव जी जेतिरी क़दुरु भेण ॻाल्हि आहे त इहा फैलाव बिल्कुलु करे थो ऐं रैपिडली करे थो। अच्छा, इहे कोविड वारो जेको टाइम हुयो न, उहो बि ॾाढो तव्हां सभु हुन मां गुज़रिया आहियो, सभिनीनि खे ख़बर आहे ॾाढो ख़तरनाक इहो जेको आहे न हिकिड़ो टाइम पीरियड गुज़रियो। डॉक्टर साहब, हीअ जल्दी सां फीवर थी वञणु ऐं एॾो हाई टेम्परेचर, उन खां पोइ कफ, तव्हांखे जेको आहे सो ज़ुकाम रहे थो, तबियत घणी ख़राबु रहे थी, केतिरो माना ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी केयर कयो? भेण, मूं जीअं अॻु में चयो त इंसानु पंहिंजी जेकॾहिं हथनि सां कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि
जेके इंसान पंहिंजे हथ में जी आहिनि। हाँ। जेका मुंहिंजे वस कस में ॻाल्हि आहे उहा इहा आहे त मां हथ साफ़ रखां, मास्क पायां ऐं जेके सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट असां ॾींदा आहियूं वायरसिस में जी, जी। त तव्हांखे बुख़ार जेकॾहिं आहे त तव्हां पैरासिटामोल वग़ैरह यूज़ करियो ऐं ॿियो जेकॾहिं ज़ाहिर जिस्म में लिङनि में ऐं जॉइंट्स में पेन थिए थो, सूरु थिए थो ऐं उन्हनि जो जेको सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट आहे, जीअं त वायरस आहे त कोशिशि कजे उनखे एंटीबायोटिक्स खां घणे वठण खां परहेज़ कजे ऐं सिम्पटम्स थोरा बि जेकॾहिं सीरियस थियनि, थोरा ॾिसो त पेचीदा थियनि था त तव्हां कोशिशि करे पंहिंजे फिज़िशियन सां राब्तो करे उनखे हा ज़रूरी आहे। घर जा नुस्ख़ा जेके आहिनि तमामु शयूं पंहिंजी जॻह ते ठीकु आहिनि, पर जॾहिं तव्हांजी तबियत इन तरह हिन सीज़न में ख़ासि तौर ते ख़राबु थिए थी त घटि में घटि पंहिंजे फिज़िशियन ॾे ज़रूरु वञो, हिकु दफ़ो तव्हां चेकअप करायो ऐं जेको रिकमेंड करे थो उहो मेडिसन उहे तव्हां टाइमली प्रॉपरली वठंदा रहो त जीअं थोरे ई टाइम में तव्हां रिकवर थी वञो। डॉक्टर साहब, हीअ जेको हीअ टाइम आहे एलर्जिक माण्हू मूंखे लॻंदो आहे त घणो सर्वाइव कंदो आहे ऐं उन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे इम्यूनिटी सिस्टम ॾाढो घणो वीक थिए थो। सो असांजी जेका रुटीन आहे, जेको खाद्य खुराक वापराए रहिया आहियूं, केतिरो ज़रूरी आहे त घर जो सिंपल सादो खाधो खाइणु घुरिजे? कॾहिं कॾहिं त ठीकु आहे, हलंदो आहे, पर रोज़ जे बुनियाद ते हिकिड़ी मूंखे सिट थी यादि अचे त कन मच्छर मेड़ो त मारे हूंद हाथीअ खे हणनि। त जॾहिं असां ते इर्द गिर्द में चइनी तरफ़नि खां जेकॾहिं असां वटि इहे बीमारियूं आहिनि, मौसमी प्रॉब्लम आहिनि, त इंसान खे वधि में वधि मुदाफ़ती क़ुवत बख़्शींदड़ या उहे शयूं जेके प्रोटीनिक आहिनि, वाइटामिन्स आहिनि, जेके आम माण्हू वीचारे खे न आहे ख़बर, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सादी मानी जेका आहे उहा बि इंसान खे पंहिंजे घर जी आहे त उन में कोशिशि कजे त उहे शयूं जीअं दालियूं आहिनि उन्हनि में प्रोटीन मिली थो वञे। एवरीबॉडी कान अफोर्ड, अहिड़ो को माण्हू अफोर्ड नथो करे त उहो गोश्त मच्छी वठे। असांजो जेकॾहिं ग़रीब तबिको आहे वीचारो मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास माण्हू आहिनि, अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त महांगाई उरूज ते आहे त उहे अफोर्ड कोन था कनि, त पोइ इहे शयूं कोशिशि कजे। वेजिटेबल्स आहिनि, उहे जेके सब्जियूं आहिनि उन्हनि में वाइटामिन सी ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, त उहे शयूं जेके असांजे जिस्म लाइ डेली जे बेसिस ते ज़रूरी आहिनि उन्हनि जो जेकॾहिं वापो हूंदो त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे, बीइंग डॉक्टर हिकिड़े हेल्थ वर्कर जे हैसियत सां मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां पंहिंजे जिस्म खे उहो शयूं प्रोवाइड कंदासीं त पोइ इहे शयूं असांखे उहो इफेक्ट त कंदियूं, छा वायरस इफेक्ट त कंदो, पर जीअं त असां वटि उहे मुदाफ़ती शयूं असां वटि हूंदियूं, जिस्म सफ़ा कमज़ोर ऐं ॾुबरो न हूंदो, असां वीक न हूंदासीं त पोइ असां उनखे फेस करे सघूं था ऐं उनजो जेको वायरस जो जेको पीरियड आहे उहो शार्ट हूंदो इंशाअल्लाह। डॉक्टर साहब, केतिरो ज़रूरी आहे त असां न्यूट्रिशन जो जेको आहे न ख़ासि ध्यानु रखूं, छो त हूअं असां वटि घणा मसइला इन जे वजह सां ई थियनि था। इहो ई कारण आहे त सुबुह जो जॾहिं तव्हां उथो था त जीअं मूं इंट्रोडक्शन में ॻाल्हि कई न त जल्दी जल्दी बि तव्हांखे पंहिंजे वर्क प्लेस ते पहुचणो हूंदो आहे, उन खां पोइ तमामु कमनि कारनि जे पोयां तव्हां पंहिंजी ज़ात खे विसारे छॾींदा आहियो, खाइणु पीअणु सुठो खाइणु पीअणु तव्हां खां विसरी वेंदो आहे ऐं उनजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणा मसइला जनम वठनि था। जी डॉक्टर साहब। भेण, इहो त फंडामेंटल हिकिड़ो बुनियादी ॻाल्हि आहे त इंसान हिकिड़ो जेको बेस हूंदो आहे न, बेस हूंदो आहे बिल्डिंग जो, उहो असांखे पहिरीं ज़रूरी आहे त उहो सुठो बेस हुजे, उन ते हिकिड़ी वॾी बिल्डिंग खड़ी करे सघिजे थी, उनखे असां ठाहे ऐं बिल्ड करे सघूं था। इंसान जे लाइ ज़रूरी आहे त असां सुबुह जेका नेरनि खे एस्केप कयूं था उहो एस्केप न करियूं, उनखे न छॾियूं ऐं उहा बुनियादी तरीक़े सां असांजे सुबुह जी शुरूआति आहे। ऐं घणो करे जेके उमूमन जेके नाश्तो या नेरनि नथा कनि उहे माण्हू जेके आहिनि से एनिमिक थियनि था। घणो करे असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहो सुबुह जो स्केप कंदियूं आहिनि या जेके डाइटिंग जे चकरनि में हुजनि था, त मुंहिंजे ख़्याल में तव्हां शयूं पैरेलल वठो, पर ज़िंदगी गुज़ारण लाइ नशो नमा लाइ सिहतमंद दिमाग़ जे लाइ अफ़ज़ाइश ज़रूरी आहे ऐं उहा अफ़ज़ाइश तॾहिं हूंदी जॾहिं असां पंहिंजी न्यूट्रिशन ते ख़्यालु कंदासीं।
ऐं बैलेंस डाइट हुजे जंहिंमें सभु शयूं हुजनि मुतवाज़न ग़िज़ा जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा जी आहियूं हाँ डॉक्टर साहब जी त इहो तमामु ज़रूरी आहे भेण जी हाँ बिल्कुलु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां असांजे नाज़रीन ताईं ॼाण पहुचायो पिया सुठियूं ॻाल्हियूं थियनि पियूं ॿारनि जे हवाले सां बि मां चाहींदमि त तव्हां ज़रूरु ॻाल्हि करियो छाकाणि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार जे लाइ ॾाढो ज़रूरी हुजे थो त हुनखे जीअं पाण प्रॉपर हिकिड़े स्केजुअल में त हलायूं था पर उन ई तरह हुनजो ख़्यालु बि ॾाढो ज़रूरी आहे ज़रूरी आहे असां जॾहिं हीअ मौसम बदिलिजे थी त आउं चवंदो आहियां त हिकिड़ा ॿारड़ा जेको लोवर एज आहिनि बिलो 10 आहिनि या 10-12 सालनि जा आहिनि हिकिड़ा जेके आहिनि उहे पीतसन इहे वधीक इफेक्टीज़ में अचनि था उहे वधीक असर अंदाज़ मौसम बि थिए थी मौसम जी तग़यरात बि थियनि थियूं हार्ड ऐं जेका मौसम आहे उन में उन्हनि जो बचाव ज़रूरी आहे त ॿार जॾहिं स्कूल वञनि था अनक़रीब त मोकलूं थींदियूं ऐं छुटियूं थींदियूं जेके सियारे जूं 10-12 ॾींहं जेके आहे पर ज़रूरी आहे त जॾहिं तव्हांजा ॿार वञनि था ऐं जो ख़ासि करे असां जेके नाज़रीन सूबे महिराण जा आहिनि उन्हनि सां मुखातिबु आहियां त जॾहिं तव्हांजा ॿार वञनि था त तव्हां इंश्योर कयो त तव्हांजे ॿार खे स्वेटर कोट या तव्हांखे मफलर या टोपी कैप वग़ैरह पातल आहे ॿार खे जेका वहीकल आहे या जेका खणण वारी आहे उन्हनि जूं दरियूं खिड़कियूं खुलियल त न आहिनि त इहे शयूं इंश्योर करे बाक़ी ॿारनि खे जेकॾहिं सिम्पटम्स थियनि त ॿारनि जा डॉक्टर आहिनि अवेलेबल आहिनि उन्हनि खे ॾेखारे माण्हू छॾे सघे थो ऐं हिकिड़ो प्रॉपर इलाजु कराइजे हा बिल्कुलु चवंदा आहियूं न त ॿार जी जेतिरी केयर सुठी हूंदी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेल्थ बि ओतिरी ॿार जी जेको आहे न उहा सुठी रहे थी डॉक्टर साहिबु उन खां अलावा माशाल्लाह सां ॾाढा सुठा राइटर बि आहियो ऐं पोइट बि आहियो मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां त हिकु डॉक्टर जे लाइ मूंखे लॻंदो आहे त इहो चैलेंजिंग हुजे थो छो त डॉक्टर जो जेको टाइम टेबल पाण ॾिसंदा आहियूं न उहो माना असांखे ॾाढो ॾुखियो नज़र ईंदो आहे पर गॾो गॾु वरी राइटिंग जे लाइ बि तव्हां टाइम कढो था सो इहो कीअं हूंदो आहे ॿिनि शयुनि खे बैलेंस कीअं हलायो था भेण तारा इंसानु जेकॾहिं चाहे त आहे हिकिड़ी सिट ॿुधायां थो त डूंगर पाणी ॾरी पवंदा ॿाहिनि में जे आहे ॿल त अगरि इरादो आहे अटल हा बिल्कुलु ईअं ई आहे थैंक यू फॉर एडिशन तव्हां हिकिड़ी लाइन पढ़ी जॾहिं त इंसानु जॾहिं हाणे तख़लीकारी जे हवाले सां त मुंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं हिन ई मंच ते सूबे महिराण जे मंच ते मूं कयूं आहिनि त मूं कॾहिं शुरू कयो कीअं कयो हा हा त हीअ सभु शयूं जेके आहिनि इहो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो हिकिड़ो पैशन आहे मुंहिंजो हिकिड़ो जज़्बो आहे त मूंखे सभु शयूं गॾु गॾु करणियूं आहिनि ऐं कोशिशि करे वीकेंड ते हिकिड़ो किताबु कंप्लीट पढ़ंदो आहियां ऐं तव्हां भिटाई साईं चए थो त पढ़णु त परखणु न त पढ़णु आहे मज़ाक सबक सुप्रिया जे अंदरि कई ओताक तूं परदो रखजांइ पाक ऐं हर्फ़ न ॼाणा हिकिड़ो त कोशिशि कंदो आहियां त इन्हीअ जो थोरो फ़िक्रे लतीफ़ीअ खे अॻिते खणी हलां पोइ शाइरी बि थी वञे डॉक्टरी बि थी वञे ऐं हींअर बि 2-4 मरीज़ अहिड़ा आहिनि जेके एडमिट आहिनि वञी करे उन्हनि जा मसइला सिधा कंदुसि इनशाअल्लाह तव्हांजी दुआनि सां त कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजी शख़्सियत मां शख़्सियत त कोन्हे पर मुंहिंजी ज़ात सां जुड़ियल जेके बि कम आहिनि उहे अहसन तरीक़े सां थियनि ऐं उन्हनि कमनि खे जेको आहे ईअं न कयां त जीअं हुन चयो चईं त बिलाख़िर हमने तंग आकर सभु को अधूरा छोड़ दिया त ईअं न थिए जो मुंहिंजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे आऊं हिकिड़े में हथु विझी ऐं ॿिए खे छॾे ॾियां डॉक्टरी जे लाइ ईअं आहे त मां आई एम कमिंग फ्रॉम द हॉस्पिटल ऐं सुबुह जो सवेरो अॼु 8:15 बजे उते वियो आहियां पाण खे बायोमेट्रिक सेक्शन में वियो आहियां बायोमेट्रिक कई अथमि पंहिंजी अटेंडेंस लॻाई अथमि बीइंग HOD ऐं उनखां पोइ पंहिंजे ॿारनि जी अटेंडेंस वठी देन आई कम टू द सूबे महिराण ऐं पोइ सूबे महिराण ते पहुतो आहियां त मुंहिंजे लाइ शाइरी जे लाइ मूंखे वक़्तु निकिरी थो वञे वक़्तु छा हूंदो आहे ऐं हमेशह चवंदो आहियां त सॼो वक़्तु तव्हांजो आहे तव्हां वटि स्केड्यूल हिकिड़ो शेड्यूल हुजे त उन ते तव्हां पहिरां अमल पहिरां थियो त मुंहिंजे ख़्याल में त कोई मुश्किल न आहे हा सही ॻाल्हि आहे डॉक्टर साहब जेको इंसानु कमु कंदो आहे त पोइ हुनखे कम खां बग़ैर वेहणु कोन ईंदो आहे कम खां सवाइ हुनखे मज़ो न ईंदो आहे ऐं उहो यकीननि हुनजो जेको कमु आहे जंहिं अंदाज़ में करे थो उहो ई हुनजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत मक़सदु बणिजी वञे थो डॉक्टर साहब वधीक पाण कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं सुबुह महिराण प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ
सभ खां वॾी कैंपेन। सो हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेजो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। हूअं त हिननि जी शख़्सियत जा केतिरा ई हवाला आहिनि ऐं पाण माशाल्लाह सां डॉक्टर बि आहिनि, HOD बि आहिनि ऐं डेंटल ऑरल हेल्थ जेको आहे संदन सब्जेक्ट आहे। ऐं यूनिवर्सिटी ज़रूरु मां ॻाल्हि कंदमि लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद ऐं जामशोरो बि पाण जनाब पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट बि संदन सब्जेक्ट आहे। सो सर, थोरो कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट जे हवाले सां मां चाहींदसि त हुनजी अहमियत बाबति तव्हां ॻाल्हायो। अदी तारा जॾहिं कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट जो तज़किरो थिए थो त डेफिनेटली असांजे ज़हन में कम्यूनिटी बेसिस जेके वेलफेयर जूं शयूं आहिनि उहे ज़हन में अचनि थियूं। हाणे जेतिरी क़दुरु हेल्थ मैनेजमेंट आहे त इट्स अ वेरी वास्ट सब्जेक्ट, हिकिड़ो इंतिहाई घणो वास्ट सब्जेक्ट आहे। तव्हां कम्यूनिटीअ खे जेका सिहत आमा जूं जेके शयूं आहिनि उहो कहिड़ियूं प्रोवाइड कयो था ऐं तव्हांजी कम्यूनिटी बेसिस ते कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि जेके कम्यूनिटी जे वेलफेयर लाइ आहिनि। वाटर सैनिटेशन खां वठी इंडस्ट्रीज़ एंड पोलराइज़ेशन ताईं ऐं तव्हांजो जेको आहे से जेके डॉक्टर पेशेंट इंटरेक्शन बि इहो आहे, इहो बि कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट जो हिकिड़ो हिसो आहे। त हिकिड़ो पेशेंट अचे थो जेको दर्द में आहे, ऑलरेडी हुनखे प्रॉब्लम आहिनि, हिकिड़ो डॉक्टर आहे उहो कम से कम उन सां सुहिणो ऐं हुस्न इख़लाक़ सां जेकॾहिं पेश अचे थो ऐं हुनजी सॼी कहाणी या हुनजो सॼो किस्सो ॿुधे थो त आउं सम्झां थो त अधु त बीमारी हुनजी हुन में ख़तम थी वञे। जी हा, तव्हां जेतिरे क़दुरु ॿियूं शयूं आहिनि त सोसाइटीअ में जेके बि तव्हांजी साफ़ सफ़ाई सुथराई आहे, वणकारी आहे ऐं पीअण जो पाणी आहे, इंडस्ट्रीज़ जो शहर ऐं आबादियुनि खां ॿाहिरि आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि से लीड्स टू द कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहे इन ते अमल थियणु खपे ऐं हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो जॾहिं असां बिल्टअप कंदासीं त उन लाइ इहो ज़रूरी आहे त प्लानिंग ऐं पॉलिसीज़ जो हिकिड़ो एडेप्शन उन्हनि जी ज़रूरी आहे त उन्हनि खे नज़रअंदाज़ न कजे ऐं माण्हुनि जी भलाई बि इन में आहे त तव्हां उन्हनि जी भलाईअ जा कम कयो। अॼुकल्ह जेके आहिनि वाटर बोर्न डिजीज़िस जेके कॉमन थियनि थियूं उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे त कम से कम तव्हांखे साफ़ सुथरो पाणी त मिले घर में। इहे हिकिड़े आम माण्हुनि जूं ज़रूरतूं आहिनि, बेसिक नीड्स आहिनि जिन जी ख़बर बि हुजणु खपे ऐं तव्हांखे उन्हनि मसइलनि खे हल बि करणु खपे। अच्छा, कम्यूनिटी में सिहत जे मसइलनि जी सुञाणप कीअं थिए थी डॉक्टर साहब? सिहत जा मसइला मिसाल तौरु जेकॾहिं हींअर वायरस हले थो पियो त असांखे इहो ख़बर आहे त इहो कम्यूनिटी बेसिस हिकिड़ो वायरल इंफेक्शन आहे ऐं माण्हुनि खे असां उन खां उपाउ जेके आहियूं आवीज़ा करे सघूं था। असां उन्हनि खे इस्पतालनि में आवीज़ा कयूं सघूं था, असां हिकिड़ा कॉर्नर या हिकिड़ियूं पॉइंट्स जोड़े सघूं था त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे। ॿी ॻाल्हि इहा त कुझु इलाइक़नि में ईअं थींदो आहे त सैनिटेशन जो इशू थी वेंदो आहे, पाणीअ जो पीअण जूं ऐं जेको ड्रेनेज वारो सिस्टम थींदो आहे। हा, त कोशिशि कयूं त असां माण्हुनि खे ॿुधायूं त जेकॾहिं तव्हांजो स्मेल वारो पाणी आहे त यूज़ न कयो। हा, जेकॾहिं गवर्नमेंट तव्हांखे प्रोवाइड करे पई हिकिड़ी सुठी सर्विसिस करे थी त बहितर आहे, न त पंहिंजे पर में ईअं शयूं इन तरीक़े सां ॿिया बि हेल्थ इशूज़ आहिनि। हाणे पोलियो जी वैक्सीनेशन बि हिकिड़ो मुहिम आहे। तव्हांखे जेका मफ़लूज थी था इंसानु वञे, हिकिड़ो ॿारु सॼी ज़िंदगी जेको मफ़लूज दाइमी माज़ूर जंहिंखे असां चऊं उहो थियण खां चङो आहे त पोलियो जा ड्रॉप्स पीआरजनि। इन तरीक़े जूं जेके बि शयूं रिलेटेड आहिनि उहे कम्यूनिटी बेसिस में उन्हनि जो
हुजणु ज़रूरी आहे ऐं उन्हनि जी ॼाण बि ज़रूरी आहे। ॼाण बि ज़रूरी आहे। ज़बरदस्त डॉक्टर साहब, अॼु 18 डिसंबर आहे ऐं 21 डिसंबर ताईं इहा पोलियो जी मुहिम हली रही आहे। अव्हां जे दर ते जॾहिं पोलियो जी टीम अचे थी त महिरबानी करे उन्हनि सां सहकार कयो, पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा उहे क़तरा पियारियो, उहे ड्रॉप्स पियारियो, पोलियो जा फुड़ा पंहिंजे ॿारनि खे पियारियो। नंढड़ी उमिरि ताईं 5 सालनि ताईं उहे ड्रॉप्स पियारिया वेंदा आहिनि, उनखां पोइ ॿार खे उहे फुड़ा नथा पियारे सघजनि। ऐं हीअ हिन जो इतफ़ाक़न कलर बि जेको आहे सो उहो गोल्डन आहे। ऐं जेको आहे जॾहिं असां पोलियो जे ड्रॉप्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाकिस्तान जी। पाकिस्तान में अॼु बि पाण खे जेको आहे सो केसिस मिलनि था, ऐं ॿियो अफ़गानिस्तान में मिलनि था। कल्ह जे ॾींहं ते बि मूं ॻाल्हि कई त पूरी दुनिया में जॾहिं हिन तरह जूं बीमारियूं ख़तमु थियनि पियूं त असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे, ज़ाती फ़र्ज़ु आहे त असां इन ते थोरा फोकस्ड हुजूं। घर में जॾहिं दरवाज़े ते अची नॉक कनि था त उन्हनि खे तव्हां वार्मली वेलकम कयो ऐं पंहिंजनि ॿारनि जे फ्यूचर खे सिक्योर कयो, उन्हनि खे माज़ूर थियण खां तव्हां बचायो। डॉक्टर साहब, अॼु बि जेको आहे सो असांखे इन तरह जा केसिस मिलनि था, अफ़गानिस्तान में बि मिलनि था, पाकिस्तान में बि मिलनि था, जॾहिं त दुनिया इन मां जान छॾाए चुकी आहे। मां चाहींदसि त इन बाबति तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। भेण, असां हमेशह चवंदा आहिनि त जिथे सिजु उभरंदो आहे त असां वटि सिजु लहंदो आहे। असांजे माण्हुनि खे पहिरीं ॻाल्हि त इन्हनि शयुनि जी आगाही कोन्हे त माज़ूरी जेका आहे से हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको इंसान त छा पर पूरे हिकिड़े ख़ानदान खे डिस्टर्ब थो करे। त कारण इहो ई आहे त जॾहिं पोलियो जूं टीमूं जेका तव्हां पंहिंजे मैसेज में जेको तव्हां आम पब्लिक आहे, जेके नाज़रीन आहिनि, उन ताईं पहुचायो, त मुंहिंजो बि हिकिड़ो इहो तरीक़ेकार आहे त तव्हां कम अज़ कम रिफ्यूज़ल न करियो, इनकार न करियो। हिकिड़ी शइ जेका तव्हांजे लाइ आहे उनखे तव्हां ॼाणो था, सुञाणो था त बहितरु आहे। जेकॾहिं न आहे त वरी तव्हां भले क्वारीज़ कयो। तव्हां जेको लाॻापियल डॉक्टर, लाॻापियल उते जो ऑफिसर, DHO उन ज़िले जो, उनखां मालूमात वठो। पर पंहिंजे गुलनि जॾहिं ॿारनि खे पंहिंजो पोलियो जा ड्रॉप्स पियारियो। ऐं इन तरीक़े सां मुंहिंजे ख़्याल में जेके केसिस जेके रिपोर्ट थियनि था उहो पाकिस्तान में उन्हीअ करे रिपोर्ट थियनि था त असां वटि पोलियो जा फुड़ा माइट पंहिंजे ॿारनि खे नथा पियारनि। जी हा, पंहिंजी डिमांड्स अॻियां रखनि था, सभु शयूं ठीकु आहिनि, पर ॿार जे फ्यूचर खे ॾिसो, हुनखे इन मर्ज़ खां तव्हां ई बचाए सघो था। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा एज गुज़री थी वञे, हुनखां पोइ माइट कुझु बि कोन थो करे सघे। अच्छा डॉक्टर साहब, कम्यूनिटी में वञणु थींदो आहे, विज़िट्स थींदा आहिनि? कुझु पहिरीं जॾहिं मुंहिंजो सब्जेक्ट हो तॾहिं मूं असांजूं जेके रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि उहे थींदियूं आहिनि। हा, एज़ पर रिक्वायरमेंट्स। न त हूअं त आउं लाॻापियल आहीं हिकिड़े अहिड़े इदारनि सां जिथे हज़ारे माण्हू आहिनि, उते कम्यूनिटी बेसिस एतिरा कम आहिनि। जेकॾहिं तव्हां करणु चाहींदो त खोड़ सारा, जेकॾहिं इनकार ऐं न करणो त पोइ को वजह आहे, को सुस्ती बि थी सघे थी। पर हिकिड़े डॉक्टर जी हैसियत सां, हिकिड़ो एपिडेमोलॉजिस्ट जे हैसियत सां, हिकिड़ो कम्यूनिकेबल डिज़ीज़िस जे मैनेजमेंट जे डॉक्टर जी हैसियत सां मुंहिंजो रोज़मर्रा जेको मुंहिंजी हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे त माण्हुनि ताईं पहुचजे, माण्हुनि ताईं रसाई करे माण्हुनि जा मसइला हल कजनि। जेके कम्यूनिटी बेस्ड जेके शयूं आहिनि उन्हनि खां उन्हनि खे आगाही ॾिजे। सही सही। अच्छा, लाइव कॉलर आहिनि डॉक्टर साहब, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं था, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी डॉक्टर साहब सां सवाल आहे? हा बिल्कुलु, तव्हांखे तव्हांजो सवाल ॿुधबो, मुंहिंजो नालो मारूफ थियणो आहे। मां 12 खां 13 खां पियो अर्ज़ु कयां। मुंहिंजी नंढड़ी अटकल 8 साल एज अथसि। अॼु सुबुह सां छातीअ में सूर ऐं मथे जे सूर जी शिकायत आहे। नंढड़ी जी उमिरि केतिरी आहे? 8 साल। अदी ठीकु आहे, ठीकु आहे। डॉक्टर साहब को सवाल पुछणु चाहींदो? जी ओके, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी डॉक्टर साहब, इन्हनि ॻाल्हि कई त 8 सालनि जी नंढड़ी आहे जेका छातीअ सूर जी ॻाल्हि करे पई, मथे सूर जी। अदी हाणे ज़रूरी आहे त पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो त हूंदी आहे जेका असां ऑनलाइन हिकिड़ो मैसेज मिलियो असांखे। मुंहिंजे ख़्याल में त ॿारड़ीअ खे को इंफेक्शन हूंदो जेको वायरल हले थो पियो, इन जो हूंदो। पर जेकॾहिं न आहे त सुठो आहे त चेस्ट एक्सरे कराए ऐं उते जो कंहिं चेस्ट जे स्पेशलिस्ट खां नंढड़ीअ खे ॾेखारे छॾिजे। छो जो RSC खां वठी हेल्थ जी जेके बि इंस्टीट्यूशन ऐं वॾियूं अस्पतालूं आहिनि उते डॉक्टर मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं भाउ असां वटि अचणु चाहे लियाकत यूनिवर्सिटी में त आउं वेलकम कंदुसि, भली कार कंदुसि, भली अचे। पर जेकॾहिं पंहिंजे डोर स्टेप ते जेकॾहिं ख़िदमतूं हेल्थ जूं वठणु चाहिनि था त मुंहिंजे ख़्याल में त
तुर्त जेको आहे सुस्ती न कनि ऐं नंढड़ी आहे ॿार आहिनि ॿारनि खे हमेशह माण्हू इमीडिएटली जेको आहे जल्दीअ सां जेको इलाजु कराइणु शुरू करे ॾिए त बहितर आहे। आउं चाहियां थो त एक्सरे थी वेंदो त हिकिड़ो तशख़ीस थी पवंदी त आया की हिनखे नमूनिया आहे या इहो जेको रनिंग वायरल इंफेक्शन आहे इन्फ्लुएंज़ा ए आहे। सही सही माना हिननि खे तुर्त ई नंढड़ीअ खे वठी छाती जो तव्हां एक्सरे करायो उन खां पोइ छातीअ जे डॉक्टर ॾे तव्हां वठी वञो ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे डॉक्टर चेकअप कंदो त पोइ जेके दवाऊं तव्हांखे रिकमेंड कंदो त उहे प्रॉपरली ॿार खे तव्हां उन नंढड़ीअ खे तव्हां ज़रूरु टाइमली उहे दवाऊं ॾींदा रहो त इनशाला जल्दी उहा सिहतयाब थी वेंदी। अच्छा डॉक्टर साहब उन खां अलावा हीअ जेका मौसम आहे हिन मौसम में वायरल डिज़ीज़िस त आहिनि ई आहिनि पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे जेको आहे न हीअ मौसम घटि नसीबु थींदी आहे। हूअं त पाण गर्मियूं त घणियूं ई बर्दाश्त कयूं था इन सीअ जे करे बि जेको आहे न एलर्जिक माण्हू मोस्टली घणो सर्वाइव कंदा उन्हनि जे लाइ कुझु ख़ासि उन्हनि जा एहतियात कहिड़ा हुजणु घुरिजनि? एहतियात त इहे ई आहिनि त एलर्जीअ खां बचण जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं त ॻाल्हि त प्रोटेक्शन आहे। प्रोटेक्शन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां ॿाहिरि जी थधी हवा या मौसम में जेकॾहिं तगयुर आहे मिसाल तौरु गर्मी अचे थी असां वटि कॾहिं हैदराबाद में त ईअं हूंदो आहे त ॿ ॾींहं गर्मी आहे त पोइ सुबुह साण ख़बर पवे थी त उतर जी हवा पई थी लॻे त इहा जेका तब्दीली आहे उहा ज़रूरी आहे उनजे लाइ त तव्हां पंहिंजी प्रोटेक्शन करियो कन ढकियो छाती ढके हलो गरम कपिड़नि जो इस्तेमालु करियो जेकॾहिं तव्हांखे सी लॻे थो पियो ऐं उहे शयूं जेके कुझु माण्हू इहे आहिनि न त गलो ख़राबु आहे पोइ बि आइस्क्रीम खाइनि था ऐं कुझु माण्हू ईअं आहिनि त डॉक्टर साहब इहे सभु शयूं त ठीकु आहिनि पर कुझु माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल गलो ख़राबु आहे त मूंखे जेको आहे फ्रूट नाहे खाइणो थधो आहे उहो जेको आहे सो जल्दी सां मुंहिंजी छाती वठिजी वेंदी आहे मूंखे ज़ुकाम थींदो आहे त मेडिसन वठणु त माण्हू पसंदि कंदा आहिनि पर हुन जॻह ते फ्रूट खाइणु पसंदि न कंदा आहिनि। भेण इंतिहाई घणो ख़ूबसूरत क़िस्म जो ऐं माना ख़ेज़ सुवालु आहे तव्हांजो। मूं वटि हुते जेको मेन शइ मुंहिंजा एचओज़ आहिनि जेके नौजवान डॉक्टर्स आहिनि जेके मां उन्हनि खे डेमोन्स्ट्रेशन ॾींदो आहियां त हुन में मुंहिंजो वधि में वधि फोकस जेको शइ ते हूंदो आहे उहो हूंदो आहे हेल्थ एजुकेशन। हा हेल्थ एजुकेशन तव्हां न्यूट्रिशन ते बि क्वेश्चन मूंखां पुटअप कयो मां उनखे बि जवाबु ॾिनो। असांजे माण्हुनि खे ख़बर ई न आहे वाइटामिन सी नारंगीअ खे चवनि था इहो थधी आहे गलो ख़राबु थी वेंदो जेतोणीकि वाइटामिन सी जो हिकिड़ो मख़सूस मिक़दारु तव्हांजी बॉडीअ खे डेली बेसिस ते ज़रूरत आहे उहो लिवर में या कंहिं बॉडीअ जी जिस्म में स्टोरेज न हूंदी आहे। त हाणे नारंगी या कीनू या ॿियो को पंहिंजो ग्रेप हा वाइटामिन्स में उनजो इस्तेमालु आहे थोरो डाइल्यूट करे असां पंहिंजी सब्जियुनि में जेकॾहिं असां लीमे जो इस्तेमालु कंदासीं तॾहिं बि असांखे प्योर वाइटामिन सी मिली वेंदी। जेकॾहिं असां मल्टीपल जेको एंटी ऑक्सीडेंट्स आहिनि जंहिंमें पंहिंजूं बीमारियुनि खां मुदाफ़ती जिस्म खे बचाइनि था उहे जेके आहिनि से अनार आहे ॾाढ़ूं ऐं सूफ़ आहे ऐं इहे शयूं आहिनि केले में पपीतो आहे जी हा ऐं इहो कुझु वक़्तु जॾहिं डेंगी हुयो तॾहिं त पपीते जो ईअं हो त असांजे माण्हुनि में ज़ख़ीरा अंदोज़ीअ जी बि ॻाल्हि आहे न त जेको पपीतो असांखे हिकिड़ो 100 रुपयनि में किलो मिलंदो उहो 400 रुपया किलो हूंदो त पोइ मुंहिंजो बि ईअं हिकिड़ो रस्ते तां जामशोरो रोड तां वञणु थियो त मूं मालूमात वरिती त मूंखे चयो 400 रुपया मुंहिंजो भाउ इहो डेंगी जॾहिं वेंदो हलियो त तव्हां असांखे असांखे 80 रुपया किलो ॾींदो त भेण फ्रूट खाइण सां या इन्हनि शयुनि खाइण सां को बि ज़ुकाम ते असरु कोन थो पए इहो हिकिड़े क़िस्म जो आहे कंस्पेरेसी थ्योरीज़ असां वटि डॉक्टर साहब काल्ह जे ॾींहं ते हिकिड़ा डॉक्टर मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे उन्हनि चयो इफ यू आर नॉट बाइंग फ्रूट त तव्हां उहा फीस जेका आहे सा ऑब्वियसली डॉक्टर्स खे ॾींदव ऐं पोइ डॉक्टर्स जा ॿार फ्रूट वठंदा त डॉक्टर्स जा ॿार उहे ई फ्रूट वठंदा पर ज़रूरी आहे त तव्हां मेडिसन खां पंहिंजो पाण खे थोरो साइड ते रखी ऐं पंहिंजी जेका रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे उन में तव्हां फ्रूट जो इज़ाफ़ो करियो पंहिंजी खाद खुराक में त जीअं इम्यूनिटी सिस्टम सुठो रहे ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग आहे सुठो आहे त जल्दी बीमारी अटैक कोन कंदी आहे ॿार ते इन जे लाइ जल्दी बीमारी अटैक कंदी आहे जीअं डॉक्टर साहिबु चयो त वॾी उमिरि जो माण्हू ऐं ॿार उनखे असां जेको आहे न हिकु जहिड़ो ॾिसंदा आहियूं त उन्हनि जो इम्यूनिटी सिस्टम वीक हूंदो आहे त जल्दी सां बीमारी उन ते अटैक कंदी आहे उन जे कंपेरिजन में नौजवान जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन्हनि जो इम्यूनिटी सिस्टम सुठो हूंदो आहे त जल्दी सां बीमारी उन्हनि ते अटैक कोन कंदी आहे ऐं जेकॾहिं का बीमारी थिए बि थी त जल्दी सां रिकवर थी वेंदो आहे नौजवान। अच्छा डॉक्टर साहिबु उन खां अलावा असां वटि ईअं बि थींदो आहे मोस्टली घरनि में
घणे भाङे तव्हीं बि सभु एग्री कंदव त मेडिसन्स पयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, थोरो बुखार थियो आहे, बॉडी में पेन आहे, तव्हां पेन किलर वठी वरिती, काई न काई मेडिसन वठी वरिती, चेस्ट इन्फेक्शन जे करे तव्हां खंघि महसूसु थिए बि त तव्हां पाण ई कफ सिरप वठी वरितो। इन बाबति मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। भेण, इहा आगाही जो हिकिड़ो तमामु घणो ख़ूबसूरत ऐं सुहिणो सुवालु आहे। इनखे चइबो आहे अंग्रेजीअ में सेल्फ मेडिकेशन। हा बिल्कुलु। ऐं जॾहिं माण्हू चवंदा आहिनि नीम हकीम ख़तरे जान, त माण्हू कोशिशि करे त पाण पंहिंजो हकीम न थिए ऐं पंहिंजी जान जोखिम में न विझे। हर दफ़े जी बीमारी साॻी न हूंदी आहे। अॻे साल असां 2020 में असां वटि कोविड हो, अॼु इन्फ्लुएंजा ए आहे। त देयर इज़ अ डिफरेंट, ॿिनि बीमारियुनि में फ़र्क़ु आहे। ऐं हर जिस्म जी जेका आहे पंहिंजी मुदाफ़ती कुवत आहे। बिल्कुलु ईअं आहे। हर शइ जिस्म खे, हर माण्हूअ खे, हर नंढड़े खां वॾे माण्हूअ ताईं जेको आहे उनखे मेडिसन जी घुर्ज डोज़ उहो मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ी शइ जेका आहे, मूंखे हिकिड़ो चमच जेको पीअण सां मूंखे फ़ाइदो थींदो, मुमकिन आहे त ॿिए जी जिस्म जी बॉडी वेट जे हिसाब सां उनखे 2 चमचनि जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब, पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरियां असां ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। सो नंढो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढो ब्रेक हुयो, पाण वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहरान प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जे ड्रॉप बॉक्स में विझो, तव्हां मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमाल जो हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। असांजे प्रोग्राम में डॉक्टर अब्दुल गफ़ार जुणेजो साहब मौजूदु आहिनि। सो जी डॉक्टर साहब, ॻाल्हि ॿोल करे रहिया हुयो उन्हनि अव्हांजे पंहिंजनि पेशेंट्स या आम उन्हनि माण्हुनि जी जेके पंहिंजा डॉक्टर पाण बणिजी वेंदा आहिनि। हा, इहो न हुअणु खपे भेण, ईअं न थिजे। हमेशह जेको आहे से असां पंहिंजे हिसे जो कमु कयूं। जेकॾहिं असां किचन में पचाइण जा कारीगर आहियूं त असां पंहिंजो कचायूं त डॉक्टरनि खे जेको कमु आहे उहो डॉक्टरनि खे करणु ॾिनो वञे। इन में असांजे बचनि जो, असांजे नंढड़नि ॿारनि जो, गर्भवतियुनि जो सिहत जो सुवालु आहे। ईअं न थिए जो पेचीदगी का थी पए ऐं पोइ असांखे पछताइणो पए पंहिंजे फ़ैसिलनि ते। जी हा, ऐं असां जंहिं मुल्क में रहूं था उते असांखे घणा ई केसिस इन तरह मिली रहिया हूंदा आहिनि। सो चयो वेंदो आहे त कंहिंजे तजुर्बे मां बि लाभ हासिलु कजे। सो ख़ासि तौर ते इन तरह जा जेके केसिस थींदा आहिनि उन मां घटि में घटि ज़रूरु असांखे हिकिड़ो जेको आहे न लेसन वठणु खपे। डॉक्टर साहब पोइट बि आहियो, सो का शाइरी ॿुधंदासीं, का नज़म, का वाई जेका तव्हां ॿुधाइणु चाहियो। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां लिखंदा आहियो ऐं लफ़्ज़नि जी उहा जोड़जक ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं तव्हांजे पढ़ण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। ज़रूरु ॿुधंदासीं, का वाई हुजे, को नज़म हुजे ऐं नसरी हिकिड़ो भेण तारा हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो नसरी नज़म आहे, तव्हां ऐं सभिनी जी नज़र आहे। सोचनि जे सागर जो अंत कोन्हे, तमन्ना आहिनि हरजाई महबूब वांगुरु दिलि जी दहलीज़ ते देरा जमाया आहिनि। मन में मुंतशिर एहसासनि जो उपसमंड उथली पियो आहे। रूह में राहत ऐं करार जो नालो निशान कोन्हे। ख़्याली ख़िज़ा जी पनछण मुंहिंजे वजूद जा वण सावा ऐं उन्हनि जा सावा पन ई सुकाए छॾिया आहिनि। सिक जो को साहिल कोन्हे, दर्दनि जो को दंग कोन्हे, माया जो हुजण बि ज़रूरी कोन्हे, पर आसीस जो इज़हार ऐं चाह जी चंबेली वल जा गोंच फुटनि हा त खाना बदोश ख़्यालनि जे अंगण में सुरहाण जो अहसासु हुजे हा, मगर मुर्कनि ऐं टहकनि जा पैमाना पाण नथा मापे सघूं। सो अधूरा अधूरा जियूं था,
ऐं ख़्यालनि जा खाना बदोश कबूतर अक्सर मुंहिंजे ज़हन जे कैनवास में रातियूं टिकी था पवनि। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बि आहे हिन मौसम जे हवाले सां आहे, उहो आहे परदेसी पखी। जी हाँ, जी हाँ। पखी परदेसी सियारे जे ठार में लाड़ता लहंदड़ सिज, मेरहांजड़ो आकाश, तसवराती तख़यल जड़ा एहसास वाह वाह वंडींदो ओलह में ओझल थी रहियो हो। मुंहिंजे ज़हन में अनेक मंज़र हुआ, किनारनि ते कुझु मुहाणा ॿारड़ा होड़नि में हथ विझी वाह वाह का तमन्ना धारे बीठा हुआ। वाह डॉक्टर साहब, नरेड़े जी डंड अॻियां ऋण पे रढ़ियो वाह ऐं कूंजूं करलाव कंदे डंड मथां तवाफ़ में हुयूं। लॻे थो राति टिकण आया आहिनि परदेसी अरे पखी। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत। ऐं तव्हां जेका पहिरीं वारी जेका नसरी नज़म पढ़ी न, त मूंखे हू लाइन्स यादि अची वियूं त असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। सो इलाही ख़ूबसूरत। डॉक्टर साहब ॿियो बि कुझु आहे ॿुधाइणु हा, चाहियो? मां हिकिड़ो कोशिशि कयां थो त हा हा, हिकिड़ो ग़ज़ल आहे, उहो ज़बरदस्त। तव्हांजे ऐं सामीन जेके ॾिसनि जी था हा, पिया जी हा। उन्हनि जे नज़र आहे, वक़्तु वीचार विसविसो आहे, वक़्तु वीचार विसविसो आहे, मुंहिंजो तो में बि कुझु हिसो आहे। वाह मां लिखण खां अॻे मरी वेंदुसि, ज़िंदगी एतिरो किसो आहे। वाह लोक जल्लाद जे कतारनि में मुंहिंजो हमदर्द को ॾिसो आहे। वाह छो वठी थी ज़मानतूं वापसि, कुझु त पंहिंजो बि वास्तो आहे। अरे वाह निंड निकिरी वई निगाहनि मां, निंड निकिरी वई निगाहनि मां, हाण हुन सां न राबितो आहे। डेल डोड़ी न का तसव्वुर में, डेल डोड़ी न का तसव्वुर में, ज़हन वीरान कासबो आहे। वाह वाह तो बदन तां बदन छॾियो लाहे, अब्द आहे या बाफ़्तो आहे। वक़्तु वीचार विसविसो आहे, वाह वाह मुंहिंजो तो में बि कुझु हिसो आहे। वाह डॉक्टर साहब, कोशिशि कयां थो त हिकिड़ी वाइब ऐड करे वठो। वठंदासीं। जी हा, जेकॾहिं आहे सिलेक्टेड त ठीकु आहे, न त मां बाद में बि ॿुधी वठंदमि। ठीकु आहे। असां वटि प्रोग्राम में जेतिरो टाइम आहे त मां कोशिशि कंदमि। डॉक्टर साहिबु इलाही ख़ूबसूरत लिखंदा आहियो। ऐं ईअं हूंदो आहे न त असां को बि कमु कंदा आहियूं त चाहींदा आहियूं त को एक्सपर्ट हुजे, त हुन खां बि असां जेको आहे न उनखे बि ॾींदा रहूं पंहिंजो मवादु, उन खां बि चेक कराईंदा रहूं। त शाइरीअ जी हिन फील्ड में तव्हांजो कोई उस्तादु रहियो आहे? मुंहिंजा उस्ताद हिकिड़ा त माण्हू चवंदा आहिनि रूहानी उस्ताद। जी जी। त रूहानी उस्तादनि में अयूब खोसो, हसन दर्स, वाह वाह, उस्ताद बुखारी, ऐं अहमद सोलंगी। ऐं शाइरीअ में ॿियो मुंहिंजो हिकिड़ो प्यारो पहिरीं आहे, बहितरीनु लिखे थो, तव्हां बि हुनखे शायदि ॿुधो, आगा ज़फ़र। आगा ज़फ़र न सिर्फ़ु ड्रामा नवीस ऐं ड्रामा लिखे थो ऐं स्टेज जा उहे लिखे थो, पर ख़ूबसूरत सर्जनहार बि आहे। शाइरीअ जे खेतर जो हिकिड़ो भलो नालो आहे। त इन्हनि खां ईअं फेस परायमि त उहे चवंदा आहिनि त कुझु पाणी ईंदमि ओत, पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां, मतां चवे ख़ान बलोच त हिन कमीणीअ मां कीअं न थियो। त असां पंहिंजे पर में मूं त तव्हांखे बि जीअं स्केड्यूल ॿुधायो त मां हफ़्ते में हिकिड़ो किताबु पढ़ंदो आहियां, पर जॾहिं मां इहे लिखण खां अॻु वारी ॻाल्हि हुई त आउं हफ़्ते में 3 किताब पढ़ंदो हुउसि। हिकिड़ो कमु जे थी 24 कलाकनि में किताबु 100-150 पेजनि जो कंप्लीट थींदो हो। ऐं उन पढ़ण सां मुंहिंजो ईअं थियो त मूंखे दग मिली विया, मूंखे शाइरीअ जो सिन्फ़नि जी ॼाण मिली, बहर वज़न जी ख़बर पई, ऐं ख़्याल कीअं जोड़जनि, उन्हनि जी कीअं कजे। ज़ाहिर आहे त मेडिसिन पढ़ण लाइ ज़रूरी आहे त तव्हां पहिरीं इम्तिहान पढ़ो, पोइ तंहिंखां पोइ तव्हां फिज़िशियन थियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि से मैटर कनि थियूं, ऐं मूं बि ईअं कयो आहे। तमामु तमामु बहितरीनु, इलाही ख़ूबसूरत, तव्हां इलाही ख़ूबसूरत लिखो था। ऐं जॾहिं तव्हां पढ़ो था त लॻे थो त लफ़्ज़ लफ़्ज़ तव्हांजे दिलि वटां आहे। ऐं उहो चवंदा आहियूं न त जेका शइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसानु दिलि सां लिखंदो आहे त पोइ पढ़ण वारे खे बि उहा उन तरह महसूसु थींदी आहे। अच्छा, इहा शाइरीअ जी ख़ूबसूरती बि आहे। तव्हां का बि शाइरी ॿुधो, को बि सॉन्ग ॿुधो, म्यूज़िक ॿुधी रहिया हुजो, ईअं लॻंदो आहे त शायदि हीअ असांजे लाइ लिखियलु आहे। इहा कैफ़ियत हर माण्हू जी थींदी आहे, ऐं इहा शाइरीअ जी ख़ूबसूरती इहा आहे। डॉक्टर साहिबु, शाइरी अव्हां जे लाइ छा आहे? शाइरी हसीन रंगनि जो इम्तिज़ाज आहे। चंड जी चांडोगी बि आहे,
त ॿाहिरि रुत में गुलनि जो टिणनि बि आहे। वाह 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 वाह। तव्हां नर्सरीअ जे अॻियां वेंदो त तव्हांखे गेंडे जे गुल जा ख़ूबसूरत रंग नज़र ईंदा, गुलाब जो गुल टिड़ियल नज़र ईंदो, जी हा, जी हा। चंबेलीअ जी वल में जेको सो चंबेलीअ जा गुल नज़र अचनि था, मोतीअ जी महकार जेका आहे जंहिंखे असां चऊं, त इहे सभु शयूं। ऐं कानात में वञो, हसीन राति आहे, ॿारहाड़ीअ में वञी हुसन जो उनजो जलवो ॾिसो त केतिरा तारा आसमान में कीअं टिम टिम कनि था, कतियूं कीअं कपार अचनि थियूं, असांखे कहिड़ी ख़बर। भिटाई जो फ़िक्र बि त असां पढ़ियो न, त कतियूं आयूं, कपार लोधी वियो लही, वर मूमल जा मल्हार चांगे ते चढ़ी। त इहे सभु शयूं जॾहिं असां नेचर सां जुड़ियल थियूं था, फितरत जे रंगनि जो हिकिड़ो हसीन इम्तिज़ाज ऐं जज़्बनि जो, एहसासनि जो, ख़ारिजी दाख़िली ॿिन्हिनि जज़्बनि जो हिकिड़ो हसीन इम्तिज़ाज ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि त जेका पेश करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो शाइरी आहे। वाह, बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेजो साहिब जिन जी ज़ुबानी जेका उन्हनि जी डेफिनेशन आहे उहा यकीनन ॾाढी ख़ूबसूरत आहे। डॉक्टर साहिबु, अॼु बि जेकॾहिं कंहिं शाइर खे पढ़णो हुजे त घणे भाङे कहिड़े शाइर खे पढ़णु पसंदि कंदा आहियो? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त आउं एतिरो ख़ुशि ऐं मुतमइन आहियां जो नौजवान नस्ल असांजो जेको आहे सो असांखां वधीक लिखे थो। मां अॻे वारे बि चयुमि त फवाद कलवड़ आहे, जहांगीर डायरी आहे, या इन जेके आहिनि टहीअ जा जेके ख़ूबसूरत शाइर आहे, अक़िल कलोड़ो आहे, ऐं ॿिया नौजवान जेके आहिनि, अज़ीज़ गुल आहे, इहे उहे शाइर आहिनि। ऐं आउं त छो जो आउं सभिनी भेणनि खे बि पढ़ां थो, पर हाणे उहो नौजवान टहीअ में नथियूं अचनि, त जिन जंहिंखे मूं पढ़ियो आहे उन्हनि में ईअं जेकॾहिं असां ॾिसूं त औरत लेखकान जो बि हिकिड़ो वॾो अंग आहे माशाअल्लाह। त नौजवान बहितरीनु लिखनि था ऐं उन्हनि जी जेका लिखड़ियुनि में एतिरी पुख़्तगी आहे, तख़य्युल ऐं मौज़ूआती नवाण आहे। हा हा, जेके बि नाला तव्हां खयां इहे पंहिंजी शाइरीअ जे हवाले सां ॾाढा सुठा नाला ॻणिया वञनि था ऐं सुठो लिखनि था, वज़नाइतो लिखनि था, ऐं असांजे समाज जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि जी उन पोइट्री में, उन्हनि जी नज़मुनि में उहे सभु शयूं जेको आहे ज़ाहिर थियनि थियूं। तमामु ख़ूबसूरत असांजा नई टहीअ जा शाइर आहिनि ऐं यकीनन उहे पंहिंजो नालो नई तरीक़े सां अॻियां बि जोड़ींदा ईंदा। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां ॻाल्हि कई त असांजी भेनरूं बि लिखनि थियूं पर उहे उन नई टहीअ में कोन थियूं अचनि, सो कुझु असांजूं अदियूं जिन खे तव्हां पढ़ियो आहे जेके सम्झो था इलाही ख़ूबसूरत लिखनि थियूं, कुझु नाला? अदीब सीमा अब्बासी, वाह 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 वाह, गज़ब जो लिखे थी, अल्लाह ताला हुनखे हयाती ॾे। ऐं उनखां पोइ असां मुंहिंजी भेण डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़, ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे ख़्याल में ॿियूं बि छोकिरियूं, ॿियूं नियाणियूं असांजूं आहिनि, नूर जोगण आहे या ॿियूं अदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में ॿियो अदी वहीदा कटपर बि लिखे थी, सुठो थी लिखे, ऐं अदी ख़ालदा मुनीर जेका आहे उहा बि सुठो थी लिखे। नसरी शाइरी बि असांजी भेणूं सुठियूं लिखनि थियूं, पर उहा जेको आहे न हर तरह सां शाइरी जेका मज़बूत नज़र अचे थी, उन में बि जेके नाला तव्हां काउंट कराया उहे ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां HOD बि आहियो ऐं डेंटल ओरल हेल्थ तव्हांजो सब्जेक्ट आहे, मां चाहींदसि त डेंटल ओरल हेल्थ ते बि तव्हां ॻाल्हायो। डेंटल एंड ओरल हेल्थ मां पहिरीं सभिनी खां चवंदो आहियां त इंसान जो वात जेको आहे से हिकिड़ो जिस्म गेटवे आहे, त उहा साॻी शइ रिपीटेशन करणी पवे थी, छो जो अॻे वारे जेके मुंहिंजा ॿुधंदड़ हुआ कुझु ॿिया हूंदा, अॼु वरी नवां आया हूंदा, यकीनन ऐं सूबे महिराण सिंध जे दूर दराज़ ऐं जेके हिन हर हंध ते जेको सो माण्हू ॿुधनि था, हिकिड़ो चाहे सूबे महिराण जे इन प्रोग्राम सां। तव्हांजो प्रोग्राम माशाअल्लाह इंतिहाई घणो सिंध में ॿुधो थो वञे, त उते जेके मूंखे ॿुधनि था उन्हनि खे ॿुधायां त जेकॾहिं तव्हांखे जनरल हेल्थ जो पंहिंजी सुठी रखणी आहे त पहिरीं असां गेटवे उनखे साफ़ु करियूं। पंहिंजे वात में जेके नंढा नंढा मसइला आहिनि, ॾंदनि में कीड़ो लॻणु जंहिंखे असां डेंटल कैरीज़ चऊं था, उहो दुनिया में सेकंड नंबर ते फ्लू ऐं ज़ुकाम खां पोइ थींदड़ घणे में घणी बीमारी आहे। हा, इहो एतिरो अंग आहे त पोइ कोशिशि कयो ॾंद जेके अलाह जी इमानत आहिनि, जेको ॾिसो न कुदरत जी जेका ॾिनल शइ आहे उनजो त असां वटि नकली या मसनूई शइ जेका आहे नैमल बदल न आहे, त पहिरीं इलाज जा ज़रिया आहिनि। मूं वटि लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल में सभु शयूं आहिनि, रूट कैनाल ट्रीटमेंट थिए थी, ऐं ॾंदनि जो जेको माकोड़ीअ खे मूव करे ऐं जेको चैम्बर ओपन करे उनजो प्रोसीजर आहे उनखे रूट कैनाल ट्रीटमेंट चवंदा आहियूं,
उहो कराई ॾंद इन खां पहिरीं जो ॾंद ख़तमु थी वञे ऐं खां पोइ तकलीफ़ द वरी सर्जरी कराइणी पए। हा बिल्कुलु। त इहे शयूं आहिनि। ॿारनि में बि ईअं आहे त ॿारनि खे बिफोर गोइंग टू बेड ऐं पोइ सुबुह जो अर्ली आफ्टर द ब्रेकफास्ट ॾाढो ई पेचीदह कमु आहे ॿार सां फेस करणु, पर उन्हनि खे बि हिकु डॉक्टर जे लाइ घणो एज़ कंपेयर टू हिकु यंगस्टर जे डॉक्टर जे लाइ चैलेंजिंग हुजे थो त उहो ॿार खे कीअं फेस करे थो। जी हा, जी हा डॉक्टर साहब। त ॿार जेको आहे से तव्हांजी तवजो तलब। पहिरीं ॻाल्हि त ॿारनि खे हमेशह तव्हां अहिड़ियूं शयूं सेखारियो, तव्हां उनखे कन्वेंस इन ॻाल्हि ते करियो, तव्हां पंहिंजी अमली तरीक़े सां उनजा दोस्त थियो। यकीनन। ऐं ॿार खे कंहिं ॻाल्हि तां आमादा करण लाइ पहिरीं त तव्हांखे ॿारु थियणो पवंदो। जीअं आउं चवंदो आहियां, जॾहिं दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि शायरीअ ते त चवंदो आहियां त भिटाई खे परखण लाइ भिटाई थियणो पवंदो, उहा ईअं थी कोन सघंदा। त ॿारु थियो ऐं ॿारनि खे पोइ कन्वेंस करणु ॾाढो सवलो आहे। ॿार खे पोइ तव्हां हैबिट विझो, रोज़ ब्रशिंग जी आदत विझो, रूटीन चेकअप, पंहिंजा रिस्पॉन्सिबिलिटी जवाबदारी कयो, तव्हां उनखे ॿारनि खे डॉक्टर ऐं मुआलिज वटि वठी वञो। जी हा, जी डॉक्टर साहब बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। उन खां अलावा डिफरेंट ट्रीटमेंट्स जे हवाले सां मां चाहींदमि त तव्हां ज़रूरु ॻाल्हाइजो। ऐं स्पेशली छाकाणि त मूं अनाउंस कयो आहे यूनिवर्सिटी जो, लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद, या पाण लम्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते कीअं फैसिलिटीज़ प्रोवाइड थियनि थियूं। छाकाणि त हूअं त असांखे डेंटल ओरल हेल्थ जा काफ़ी सारा डॉक्टर्स मिली वञनि था। तव्हां पूरे हैदराबाद में विज़िट कयो, तव्हांखे सुठा नाला मिलंदा, या पाण कराची जी ॻाल्हि कयूं त तव्हांखे बहितरीनु नाला मिलंदा, पर उहे हॉस्पिटल्स जेके पब्लिक जे लाइ आहिनि, मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु उन ते ॻाल्हायो। महिरबानी अदी। लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल में आउं पंहिंजे डिपार्टमेंट जो हेड आहियां ऐं मुंहिंजे जेके दस्तरस में जेके कम थियनि जी हा, तव्हां हिते कयो पिया ऐं डॉक्टर जब्बार हुते हूंदा आहिनि पंहिंजो लम्स में। असां वटि ॿ लियाकत यूनिवर्सिटी में ईअं आहे त हिकिड़ो आहे अकेडमिक सेक्शन, ॿियो आहे हॉस्पिटल सेक्शन। त हॉस्पिटल जो इंचार्ज आऊं ई आहे, हू पंहिंजे डिपार्टमेंट जो आर्थो डिपार्टमेंट आहे, जेको ॾंदनि खे सिधो जेको कबो आहे, ब्रेसिस वग़ैरह, उन डिपार्टमेंट जो इंचार्ज आहे। त उहे उन यूनिवर्सिटी जे तरफ़ां पिणु लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल जे भरिसां हिकिड़ो स्टेट ऑफ द आर्ट जेको आहे इंस्टीट्यूशन आहे, हिकिड़ो इदारो आहे जंहिंखे ADCC चवनि था, एडवांस डेंटल केयर सेंटर, जिते थोरे मतिलबु मिनिमाइज़ पैसा ॾियण सां उहो प्रोसीजर थी थो सघे। जेका शइ असां वटि न थींदी आहे उहा असां उतां खां कराए ॾींदा आहियूं मरीज़नि खे। इन तरीक़े सां मरीज़ वीचारो जेको आहे हिकिड़ो खामखा एक्सपेंसिव ट्रीटमेंट कराइण लाइ वञे, प्राइवेट जो जेको हर माण्हूअ जो जेको आहे से पहुच खां मथे आहे। त उन करे आऊं मुतमइन त आहियां, पर अञा बि कमु करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हांजे लाइ सुठियूं कोशिशूं आहिनि, तव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में कमु कयो पिया। ऐं जेको आहे सो हीउ जेको इलाजु आहे दुनिया में ही एक्सपेंसिव इलाजु ॼाणायो वेंदो आहे, छो त एज़ पर आवर्स तव्हांजे टाइम जे हिसाब सां जेको आहे सो पैसा काउंट थींदा वेंदा आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां कॾहिं, माशाल्लाह तव्हांजी एॾी सुठी फील्ड आहे, तव्हां कॾहिं कोन सोचियो त मूंखे ॿाहिरि वञी करे जेको आहे सो हीउ कमु करणु घुरिजे? ॾिसो, मुंहिंजो हिन धरतीअ सां आउं जुड़ियल आहियां, ईअं कोन थो चवां त मूं कोन सोचियो हूंदो। इंशाअल्लाह। ऐं हिकिड़ो त चवंदा आहिनि त नसीबनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, रोटी रोज़ी जेका आहे उहा अलाह जे हथ में आहे। उहो जेको रिज़्क मूंखे हिते मिले थो त आउं पंहिंजी धरतीअ ते कमायां थो, पंहिंजा सुखियो संजो आहियां। मूं पढ़णु चाहियो ऐं कमु करणु चाहियो ऐं पंहिंजे धरतीअ सां जुड़ियल माण्हुनि सां, त उन्हनि खे बि जेकॾहिं आउं फैसिलिएट करे सघां, उन्हनि जो को इलाजु ऐं दर्द जो दरमान थी सघे त बहितर आहे। तंहिंजे करे मां कोन वियुमि, पर नौजवान नस्ल जेको अॼुकल्ह आहे उहे पोस्ट ग्रेजुएशन कनि था ऐं ॿाहिरि मुल्क वञनि था, जिते डेंटिस्ट्री या ओरल एंड डेंटल सर्जरीअ जो हिकिड़ो वॾो वास्ट स्कोप आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं छाकाणि त उन इहो रीज़न इहो हुयो सवाल पुछण जो, छो त हर इंसानु पंहिंजी ज़ात जे बारे में ज़रूरु सोचंदो आहे। ऐं हिकु डॉक्टर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनजी इन तरह जी फील्ड हुजे ऐं ॿाहिरि तव्हांजी वधीक डिमांड हुजे, त ऑब्वियसली किथे न किथे तव्हां ज़रूरु सोचींदा हूंदव त असांखे ॿाहिरि वञणु घुरिजे। ऐं पंहिंजो पाण खे डिवेलप करणु, पंहिंजो पाण खे अॻियां वधाइण जो हर इंसान खे इहो ज़ाती हक़ बि हासिलु आहे। उन खां अलावा डॉक्टर साहब, हीअ फील्ड केतिरी ॾुखी आहे? अव्हांजा केतिरा ई शागिर्द हूंदा जेके हिन प्रोग्राम जा कुझु हिसा उन्हनि ताईं पहुचंदा तव्हांजे पंहिंजे सोशल अकाउंट जे ज़रिए? ज़रूरी आहे इहो। हिकिड़े क़िस्म जी भेण, तव्हां कैरियर काउंसलिंग मूंसां कयो पिया, त आउं सोचियां थो त डेंटिस्ट्री ऐं जेका आहे ओरल सर्जरी, उनजो हिकिड़ो इंतिहाई घणो वास्ट आहे ऐं ख़ासि तरह सां वास्ट स्कोप आहे।
ॿाहिरि दुनिया जेका आहे मां कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया इन्हनि UK वग़ैरह जी त ॻाल्हि करे चुकसि, यूरोप जे मुल्कनि जी ॻाल्हि करे चुकसि, त उते हिकिड़ो वास्ट तव्हांजो फील्ड आहे, यू गेट मैक्सिमम, तव्हां घणे में घणा जेको आहियो सो सैलरीड पर्सन आहियो, उते तव्हांखे वधि में वधि हर शोबे खां ऐं बाक़ी जेकॾहिं पाकिस्तान ताईं आहे त पाकिस्तान में पूर्ण माण्हुनि खे अवेयरनेस आहे ऐं माण्हू इलाजु कराइनि था, तंहिंजे करे आउं नौजवाननि खे चवंदुसि त कोशिशि कयो, बाक़ी केतिरे क़दुरु ॾुखी आहे, हर शइ उहा जेका तव्हां सिखणु चाहियो था ॾुखी आहे। ऐं तइलीम में त ईअं आहे न त पींघे खां हदीस आहे त पींघे में क़बर ताईं इल्मु हासिलु करियो। त असां ॻाल्हि कयो था पंहिंजे सिखण जे लाइ त पोइ माना पींघे खां क़बर ताईं, ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि हिनखे कोट कयो आहे त इल्मु कुल दौलत आहे, त तव्हां पींघे खां वठी क़बर ताईं जेको आहे सो सिखण वारे मरहले में हलंदा आहियो। अच्छा डॉक्टर साहिबु, अव्हांखे जेतिरो एक्सपीरियंस आहे हिन एक्सपीरियंस मां तव्हां छा सिखिया आहियो? आउं इहो सिखियो आहियां त जेको आहे सो कंहिं बि शइ जी फील्ड जेका आहे उन में हर्फ़े आख़िर न आहे। वाह वाह, ठीकु आहे, हर्फ़े आख़िर न आहे, तव्हां आख़िर ताईं तव्हां लर्निंग प्रोसेस में आहियो ऐं कोशिशि कयो त जदीद जेके आहिनि टेक्नोलॉजीस जेके आहिनि, मुंहिंजे वक़्त में लियाकत मेडिकल कॉलेज हिकिड़ो नंढड़ो कॉलेज हो, ऐं तव्हां वटि सिर्फ़ु बुक्स हुया, मूं वटि बुक्स हुआ, मूं वटि का डिजिटलाइज़ेशन AI कोन हुई, मूं वटि लैपटॉप कोन हो, मूं वटि कंप्यूटर कोन्हे। अॼु जे ॿार खे लैपटॉप ऐं उन सां असां लेस करे छॾियो आहे। डिजिटलाइज़ेशन जी दुनिया जो हिकिड़ो एक्सपर्ट थी वियो आहे ॿारु, हुनखे फैसिलिटीज़ ऑनलाइनिंग लर्निंग जो प्रोसेस आहिनि, इहे सभु शयूं मूंखे कोन हुयूं। ऐं हिकिड़े ॻोठाणो हुअसि, ग़रीब मिडिल क्लास हिकिड़े उस्ताद जो पुटु हुअसि, ऐं मूंखे उते वञण खां पोइ महसूसु थियो त जहिड़ो कर आउं ॿारहाड़ीअ मां अची विलायत पहुतो आहियां। मुंहिंजे लाइ जामछोरे जी धरती पथरीली ज़मीन में मुंहिंजे लाइ विलायत हुई, पर अॼुकल्ह ईअं न आहे। अॼुकल्ह असां ॻंढियल आहियूं, असां मक़नातीसी लहरनि जे विच में त रहूं था, उहो जेके निगेटिव इम्पैक्ट्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि, पर असां वेझा रहियल आहियूं हिक ॿिए सां ऐं असांखे फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि। नौजवान पढ़े थो, उनखे केतिरियूं राहूं आहिनि अॻिते निकिरण जूं ऐं पंहिंजे पाण खे शाइन करण जूं। यकीनन डॉक्टर साहिबु, उहो तव्हां जीअं चयो न जामशोरे जी पथरीली ज़मीन बि मुंहिंजे लाइ विलायत हुई, उहे ॾींहं कॾहिं कॾहिं यादि ईंदा आहिनि? ज़िक्र करे सघो था त उहो वक़्तु कीअं हुयो, उहे ॾींहं कीअं हुया? हा, ईअं जीअं हर नौजवान जो वक़्तु हूंदो आहे, ख़्वाब उणणु, ठीकु आहे, ऐं बेफ़िक्री, माइट वीचारा पैसा ॾींदा हुआ असांखे पढ़ाईअ सां गॾोगॾु घुमणु फिरणु, ऐं उन टाइम ते बेफ़िक्रीअ जी दुनिया में जेके बि शयूं, जेके बि ज़िंदगीअ जा लवाज़मात आहिनि उहे हूंदा आहिनि, उन्हनि खे माण्हू इंजॉय कंदो आहे। दोस्त हिकु जहिड़ा, उन्हनि सां घुमणु फिरणु, ऐं उते कॉलेज में वञण खां पोइ त ज़ाहिर आहे इंसान वञे थो त पर्पज़ इहो आहे त लेक्चर बि ॿुधंदो, प्रैक्टिकली वर्क बि थींदो। 3rd ईयर खां पोइ असां कमु कंदा आहियूं, क्लिनिकली एक्सपीरियंस, त पोइ त उहो कमु कंदो हुअसि। ऐं सुठो उन वक़्तु ई मूं 3rd ईयर में ई 4th ईयर फाइनल ईयर में मुंहिंजो थोरो थोरो लिखण बि शुरू करे ॾिनो। अच्छा, वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। उहे सभु शयूं डॉक्टर साहिबु महफ़ूज़ आहिनि। अच्छा, वधीक पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं सुबुह महिराण प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हां जन पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा
इनाम। अॻियां वधूं था, प्रोग्राम में डॉक्टर साहब मौजूदु आहिनि ऐं डॉक्टर अब्दुल गफ़ार जुणेजा साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं उन्हनि सां थियूं उन्हनि जी फील्ड जे हवाले सां। ऐं मां तव्हांखे जीअं त ॿुधाए चुकसि त डॉक्टर साहब कम्यूनिटी हेल्थ मैनेजमेंट उन्हनि जी फील्ड आहे, उन सां रिलेटेड बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं ऐं ईअं चई सघूं था त आगाही तौरु हीउ प्रोग्राम अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची रहियो पहुतो हूंदो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूंसीं ऐं प्रोग्राम जो आख़िर जेको हिसो आहे उनखे बि ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि कंदासीं। अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर त तव्हां आहियो, हिकु शाइर ऐं हिकु राइटर ऐं ख़ासि तौर ते हिकु शाइर, उहो हिकु पंहिंजी हुनजी निगाह हूंदी आहे, ॾाढो ख़ूबसूरती सां तमामु शयुनि खे ॾिसंदो आहे। ऐं जीअं त तव्हां चयो त हसन दर्स खे बि तव्हां सुठो पढ़ियो आहे, हसन दर्स ई चयो आहे त सारी सिंध पीढ़ीअ जो पाछो। सो डॉक्टर अब्दुल गफ़ार जुणेजा साहब सिंध खे कीअं ॾिठो आहे? हा, बहितरीनु। अदी तारा तव्हां माशाल्लाह हिन सुवाल में एतिरो ख़ूबसूरती भरी आहे जो मुंहिंजी दिलि बि चाहे थी त उन क़िस्म जो ख़ूबसूरत जवाबु ॾियां। शाइर जी नज़र में जेका सिंध आहे उहा माउ जी हैसियत आहे ऐं जॾहिं माउ जा क़दम जॾहिं माण्हू चुमी या उन ते पेरनि ते हथ रखी जॾहिं माण्हू महसूसु कंदो आहे त आउं जन्नत में आहियां, त आउं उन धरतीअ जे इर्द गिर्द जिथे बि वञा थो उते महसूसु कंदो आहियां त आउं पंहिंजी जन्नत में आहियां। ऐं जॾहिं को जन्नत जी ख़्वाहिश करे बि थो त पोइ मूंखे लॻंदो आहे त आउं त ऑलरेडी जन्नत में आहियां। त मूंखे धरतीअ सां हिकिड़ो लॻाव आहे, मुंहिंजा ख़्याल, मुंहिंजो शाइरी, मुंहिंजो सॼो कुझु ऐं एतिरे क़दुरु जो मुंहिंजो वजूद बि जेको आहे सिंध सां आहे ऐं सिंधी माण्हूअ सां आहे। जे हमेशह मूं सिंध जे बारे में सोचियो आहे ऐं मूंखे जॾहिं कुझु ईअं महसूसु थींदो आहे त आउं पंहिंजो कमु जेको आहे उन में का कोताही बि थो कयां त कोशिशि कंदो आहियां त उहा कमी दूरि थिए। ऐं मुंहिंजो हिकिड़ो सिंध बाक़ी सिंध हूअं ज़ाती तरीक़े सां जेकॾहिं दुनियावी तरीक़े सां ॾिसिजे त हिकिड़ो आज़ादु ख़ितो रही आहे, हिकिड़ो आज़ादु मुल्क रही आहे सिंध मां दरिया वहंदड़ रहियो आहे ऐं असांजी तारीख़ ऐं तमदन पुराणी आहे। मोहन जे दड़े खां वठी असांजा माण्हू पुरअमन रहिया आहिनि। असां कॾहिं बि जेको आहे सिंधी माण्हू कॾहिं बि हला न कई आहे, किथे बि सोशलाइजेशन शुरू खां असां वटि रही आहे। जी हा, त सिंध सरापा सोन आहे। वाह वाह डॉक्टर साहब, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जवाबु ॾिनो। ऐं असां हिन टाइम खे जेकॾहिं थोरो कंपेयर कयूं था उहो 20-25 साल 30 साल पुराणे उन टाइम सां, त डॉक्टर साहब छा तब्दीलियूं आहिनि? यकीनन तब्दीली मुक़ररु आहे, हिकु ई शइ वाहिद आहे, उहा तब्दीली आहे जेका हमेशह रहे थी न, ऐं उनखे एक्सेप्ट बि करणु घुरिजे चेंज खे। सो केतिरो चेंज आयो आहे ऐं मां चाहींदसि त कुझु हिन चेंजिंग जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं उहे तव्हां ज़रूरु प्रोग्राम में एड कयो। पुट अदी भेण मुंहिंजी, हिकिड़ी ॻाल्हि त तग़य्युरात ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। तब्दीली तव्हां चई चुका, तब्दीली इंसान जी। हा, एतिरो ज़रूरी आहे त उहे वण न आहे जंहिंखे वाह न लोॾियो, त असां वटि तब्दीली अचे थी। हिकिड़ियूं मुस्बत आहिनि ऐं ॿियूं आहिनि मनफ़ी। जेके मनफ़ी आहिनि उन्हनि में इहा आहे त असां में उहा कुर्बत न आहे रही। असां वटि उहो ॻोठाणो जेको कचहरी ओताकी हुजण जो जेको शरफ़ हूंदो हो, त असां आहे खे आदर कंदा हुआसीं। जीअं मूं तव्हांखे शुरूअ में चयो त जे ईंदे चवनी आओ ऐं वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾे अंगण अचो हुनजे। त हाणे उहो ॻाल्हियूं असां वटि हाणे थोरा असां कमर्शलाइज़ थी विया आहियूं। ऑप्टिमिस्टिकली हिकिड़ी ॻाल्हि कयां त माण्हुनि जी दिलियुनि मां उहे मोहबतूं थोरियूं वञनि थियूं हलियूं, पर धरती इंटैक्ट आहे। धरती रहंदी ऐं दुआ आहे त सदियनि ताईं रहंदी, का क़यामत रहंदी। त इहा धरती त रहंदी, पर असां पंहिंजो पुराणे वक़्त में जेके आहिनि कुझु शयूं आहिनि उहे बुज़ुर्गनि जूं मोहबतूं जोड़े रहण हिकिड़े ख़ानदान खे अॼु असांजे विच में दिलियुनि में कदूरतूं आहिनि। अॼु असांजे दिलियुनि में उहे हिक ॿिए जे लाइ मुनाफ़िक़तूं आहिनि, जेके हिकिड़ा निगेटिव पहलू आहिनि। ऐं सभिनीनि खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे प्यार जे लाइ उमिरि मुख़्तसिर आहे, थोरी आहे। सो विढ़ण करणु झेड़ा करणु क़बाइली झेड़ा सिंध मां जेकॾहिं ख़तमु थी वेंदा त मुंहिंजे ख़्वाब खे साबिया मिली वेंदी। वाह, ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत। डॉक्टर साहब, हाणे मां का चाहींदमि त वाई ॿुधायो ऐं उहा प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं यकीनन ख़ूबसूरत वायूं अव्हां वटि मौजूदु हूंदियूं अव्हां जी पंहिंजूं। भेण तहिड़ा महिरबानी। हिकिड़ी मुंहिंजी वाई आहे जेका तव्हांजे नज़र कयां थो ऐं ॿुधंदड़नि जी खे नज़र कयां थो। वाई आहे त लहरूं पखी किनारा,
लहरूं पखी किनारा लहरूं पखी किनारा अंदर में हिन उञारा वाह वाह लहरूं पखी किनारा अंदर में हिन उञारा सिपूं समूड होड़ा मल्हा सब वेचारा अंदर में हिन उञारा वाह वाह पैदल प्यार पंहिंजा पैदल प्यार पंहिंजा नित नवा इशारा अंदर में हिन उञारा शायद शफ़क़ जी लाली शायद शफ़क़ जी लाली ऐं शाम जा नज़ारा अंदर में हिन उञारा मायूस मनड़ो मुंहिंजो आकाश चंड तारा अंदर में हिन उञारा धरती दरावड़नि जी धरती दरावड़नि जी मोहन दड़ो संभारा अंदर में हिन उञारा गलड़नि जे ॻोठड़े तां गलड़नि जे ॻोठड़े ते नैणनि जा लुड़क सारा अंदर में हिन उञारा एहसास अब्द जाही समझी सघी जे प्यारा अंदर में हिन उञारा खूबसूरत इलाही खूबसूरत मूंखे लॻो त अञा कुझु अथसि शायदि कोई पहिरां तंहिंजे करे आउं चुप थी वियमि ॾाढो खूबसूरत लिखियो आहे डॉक्टर साहब ऐं मां त पहिरीं बि चयमि त इहे लफ़्ज़नि जी जोड़ जेका बेहद हसीन आहे ऐं अव्हां यकीनन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में लिखो था अव्हां जे पढ़ण जो जेको रिसाइट करण जो जेको अंदाज़ आहे उहो बि बेहद ख़ूबसूरत आहे जेकॾहिं कुझु अव्हां वटि ॿियो बि सेव आहे हा ॿियो आहे ॿी वाई आहे जेका आउं तव्हांजे नज़र कयां थो सुबह महिराणी नैणनि जा लुड़क हाणे नैणनि जा लुड़क हाणे छपरनि मंझां थो छाणे नैणनि जा लुड़क हाणे छपरनि मंझां थो छाणे सैलाब ज़िंदगीअ जो अॼु या वरी सुभाणे छपरनि मंझां थो छाणे तोखे शनास कहिड़ी तोखे शनास कहिड़ी मायूस मन ई ॼाणे छपरनि मंझां थो छाणे रूह जा उदास पंछी रूह जा उदास पंछी मोटिया न दग पुराणे छपरनि मंझां थो छाणे अंदर में अक्स उभरनि अंदर में अक्स उभरनि उधमा अचनि था ताणे छपरनि मंझां थो छाणे मंसूर मनड़ो मुंहिंजो मंसूर मनड़ो मुंहिंजो चाढ़ियो अव्हां ई घाणे छपरनि मंझां थो छाणे यादनि जे छांवरे में यादनि जे छांवरनि में को अब्द खे बि आणे छपरनि मंझां थो छाणे नैणनि जा लुड़क हाणे छपरनि मंझां थो छाणे वाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत डॉक्टर साहब ज़िंदगी खे जेकॾहिं अव्हां सम्झायो त छा डेफिनेशन आहे ज़िंदगी छा आहे हिकिड़ी पुराणी मूवी आहे बॉलीवुड जी उहा मूवी थी हुई कभी गम कभी खुशी कभी गम त आउं चाहियां थो त ज़िंदगी जेको आहे ॾुखनि सुखनि जो इम्तिज़ाज आहे ज़िंदगी सुहिणी बि आहे त ज़िंदगी असांखे वह जा जेके आहिनि से रत जा लुड़क जेके आहिनि से उहा बि अखियुनि मां असांजे निकिरनि था ज़िंदगी हवा जो झोंको बि आहे चाहे उहो सर्द हवा जो झोंको हुजे या ज़िंदगी जेका आहे से लुक जो झोंको हुजे ज़िंदगी प्यार कंदड़ जो भाकुर बि आहे त ज़िंदगी दुश्मन जो पुठीअ में खंजर बि आहे त ज़िंदगीअ खे जेतिरो तव्हां एक्सप्लॉइट कंदो जेतिरो उनखे एक्सटेंड कंदो जेतिरो ज़िंदगीअ ते ॻाल्हाईंदो ज़िंदगी ओतिरी ख़ूबसूरत बि आहे त ओतिरो उनजो मनफ़ी पहलू बि आहे पर उमेदनि ते ज़िंदगी हले थी तंहिंजे करे आउं चवंदो आहियां त उमेद चङी धारिजे ईअं न जो हरू भरू लुड़क हारजनि ऐं उर्दू में हिकिड़ो शाइर आहे जेकॾहिं इजाज़त हुजे त रोने से क्या हासिल ए दिले सौदाई रोने से क्या हासिल ए दिले सौदाई आंखों की भी रुसवाई दामन की भी रुसवाई हम लोग समंदर के दो बिछड़े हुए साहिल हैं इस पार भी तन्हाई उस पार भी तन्हाई तो ज़िंदगी तन्हाई ऐं मेल जो हिकिड़ो नालो आहे ख़ूबसूरत इम्तिज़ाज आहे बहरहाल ज़िंदगी ॾाढी हसीन आहे उनखे गुज़ार वाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत डॉक्टर साहब
यकीनन हिकु शाइर बि आहियो, तव्हांजे लफ़्ज़ लफ़्ज़ में जेको आहे न उहो स्वभाव बि मौजूदु आहे। इलाही सुठो लॻो अव्हां सां अॼु जो प्रोग्राम कंडक्ट कंदे। थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं अव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराईंदा आहियूं। मां ॿीहर बि चवंदसि त आगाही तौरु ही प्रोग्राम अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो आहे ऐं असांजा महिमान रहिया डॉक्टर अब्दुल गफ़ार जुणजो साहिबु। डॉक्टर साहिबु, इन दी एंड तव्हां खां मैसेज वठंदासीं। इन शॉर्ट छा मैसेज हूंदो? मैसेज मुंहिंजो सिंध वासियुनि लाइ भेण इहो आहे त आऊं हिकिड़ो नंढड़ो फ़क़ीर माण्हू आहियां, को वॾो माण्हू न आहियां, पर इहो ईअं चवंदो आहियां त पंहिंजे पाण में इतिहाद, पंहिंजे पाण में रिश्तनि जो क़दुरु करियो। ज़िंदगी अनसर्टेन आहे, ज़िंदगी जी का ख़बर कोन्हे, कॾहिं साह जो सॻो टुटी पए। मोहबतूं मेड़ियो, मोहबतूं वंडियो, मोहबतूं विरछियो, पंहिंजे पाण में रही वञो, पंहिंजा घरनि घाटनि खे, पंहिंजनि अबाणनि अजनि खे बि आबादु रखो, पंहिंजी धरतीअ खे तव्हां जेतिरे क़दुरु थी सघियो संवारियो। छो जो सिंध धरती हिन वक़्तु असांजी इन्हनि सभिनी शयुनि खे करण जे लाइ मुतमनी आहे। उहो चाहे थी त असां पंहिंजनि ॿनियनि ॿारनि खे बि आबादु रखूं ऐं पंहिंजनि पाड़े में पाड़ेसिरियुनि जा बि हक़ आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु करियूं ऐं सिहत जा जेके फंडामेंटल उसूल आहिनि, जेके पहिरियां बुनियादी उसूल आहिनि, उन्हनि ते अमल कंदे पंहिंजे ॿारनि खे, बीमारनि खे पंहिंजे सिहत मर्कज़नि ताईं पहुचायूं ऐं तुर्त इलाज करायूं। जी ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज ऐं ॿीहर बि चवंदसि त अव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराईंदा आहियूं। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो ऐं वेंदे वेंदे ज़रूरु मां ज़िक्र कंदी हलंदमि पूरे प्रोग्राम में भरपूर साथ रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।